गफ़ार, असां दुखन सुखन में इते वक्त गुजारे वेंदासीं। तू मोरे के वापस मोकिल। ना मां तव्हां के छॾे अकेलो कोन वेंदुसि। वापस न वेंदे पुट त तोखे मारे छॾींदा। वली दादा वारनि को वधीक हे जानू जिन आ। हाँ पुट, तुझी मां सही थी चवे। तू वापस हले वञ। जेकॾहिं वापस ही हलणो आहे त पोइ सभु निकिरो। हिते तव्हां रही छा कंदव? नाज़ा का सवा वापस मां पंहिंजे ॻोठ पैर बि कान रखंदसि। खुदा न करे अम्मा, जेकॾहिं अधी नाज़ा खे मारे विझनि त पोइ? ख़ैर घुर मोर पुट, ख़ैर घुर। जेकॾहिं नाज़ा खे कुझु थी पियो त छा असां हिते ज़िंदा रही सघंदासीं? अब्बा, अलाह अधी नाज़ा खे वॾी हयाती ॾींदो आहे। वेचारी ज़ालिमनि जे हथ कंहिं वक़्तु कुझु बि थी सघे थो। हाँ पुट, इहा ई हक़ीक़त आहे। नाज़ा जी ज़िंदगी जे बारे में कुझु चई नथो सघिजे। तव्हां ॿिन्ही खे मुंहिंजी इहा ई वसियत आहे, जेकॾहिं नाज़ा खां पहिरियां मां मरी वञा त मूंखे हिते ई दफ़न कजो। जेकॾहिं मूंखां पहिरियां नाज़ा खे कुझु थियो न त मां वतन वापस कान हलंदसि। पंहिंजी न्याणीअ जे कबर जे भरिसां तॾो विछाए मां मुजाविर बणिजी वेही रहंदसि। मां आख़िरी पसावन ताईं उते ई रहंदसि। मरियम संभाल पाण खे। अलाह कंदो अहिड़ो वक़्तु न ईंदो जंहिं पेचरनि सां पंध हिते अची पहुता हुयासीं, उन्हनि पेचरनि सां वरी वापसि मोटंदासीं पंहिंजी नाज़ा सां गॾु। गफ़ार, मां ॿार न आहियां। ये सखणा दिलासा मूंखे न ॾे। बाक़ी कुदरत वारो को मौजूज़ो करे त नाज़ा खे हितां वठी हलण में कामयाब थियूं। बाक़ी मुंहिंजी दिलि कोन थी मञे त उन्हनि ज़ालिमनि खां आज़ाद थी नाज़ा हिते ईंदी। अम्मा, अदा शेर खान आयो आहे, कुझु न कुझु ज़रूर कंदो। तूं दिलि न लाइ, अलाह भली कंदो। कमदार, शेर खान मौत क़बूल ईंदो पर ॻोठ छॾे कोन वेंदो। बदर खे वॾो पांवर अथई, वॾो पांवर अथई। पटे दफ़ा बदर लॻंदसि मथो फाटुसि न, पाणे ॻोठ छॾे भॼी वेंदो। जानू, जेकॾहिं हुकुम करीं त कयूंसि पूरो ऐं छॾायूंसि हमेशह जे लाइ जान। पहिरीं हिन खे मजबूर कयूं था त ॻोठ छॾे हलियो वञे। जे ॻोठ नथो छॾे, दुश्मन ते लही थो अचे त पोइ कंदासूंसि पूरो। कमदार, हिन खां वधीक कहिड़ी दुश्मनी थींदी जो हिक ॿिए जो रख़्त वहाइण जे लाइ तयारु आहियूं। दिलदार, अञा बाज़ार गरम करण ॾे। बड़े बोतार चवंदो त जानो जिन हाणोसि गोली, पोइ पासो वठी कुख वारी ॾींदासूं दुनाली। असां त हिते अॻु वठी बीठा आहियूं, पर अथई पूरी पक त हू शहर वियो आहे। मूं पंहिंजे अखियुनि सां शेर खान बिचार खे शहर वेंदे ॾिठो आहे। जानू, और हू ॾिस, बिजार शहर खां अकेलो मोटियो पियो अचे। शेर खान न सही त गिदड़ी सही, ईअं त ख़राब कोन थींदो। न चिच खे मारण सां छा मिलंदो? अकबर, हिन खे एॾो बेस्तो करे मानो। घर रसे त भले त बगाड़ ॾिसे न पुछड़ा हाल, ऐं पोइ पंहिंजो होश विञाए ॿाहिरि निकिरंदो ऐं पंहिंजे साम्हूं ईंदो। कमदार, पोइ ॾेवसि न हो। दिलदार, सच ॾिसो था त वठोसि, लायोसि टोपी विझो धूड़ मथे बि त वञी भले शेर खान खे ॾसे त जानू जिन अथई, जिन। जंहिंजे पोयां पवंदो या मारेसि या खारेसि। अचो।
जानू जानू मां मिस्किन माण्हू आहियां मूं तव्हांखे छा बिगाड़ियो आहे जेसी न ॻोठ में हूंदो बेस्ता थींदा रहंदो आउं चाहियां थो ॻोठ छॾे हलिया वञो पर ॾिसो छा था वठो मारा बच पंज पंज पगड़ के सलाम ॾिजां ऐं इहो ॿुधाइजांसि त जानू जिन्ना जिन्न जंहिंजे पिया पए उनखे मारे या खारे हल भॼ दौड़ पवंदा बाबा तुंहिंजो पलाद कबो ज़रूरु पलाद कबो असांजे सबुर ऐं माठ जो नतीजो ॾिसी चुको आहियूं वली दाद वारा असांजे घर में घिरी आया ऐं अञा बि चई थो त माठ में रहनि ऐं हली उन्हनि खां माफ़ी वठी अचूं बसि हाणे बसि मां घणी तुंहिंजी इहा बकवास ॿुधी चुको आहियां बबू जे करे हाणे मुंहिंजे ऐं पंहिंजे सिर जो ख़ैरु थो घुरी न तो कुछ ॾींहंनि जे लाइ मामानि जे घर हली वञो जेसि ताईं वली दादा वारनि जो तो ख़तम थिए भली उहो मूंखे मारे विधनि जेकॾहिं तूं ऐं सौट मुंहिंजो साथ नथा ॾियो न ॾियो पर मां बि न ॾिस मैदान छॾे कोन भेजंदुसि नहीं वरी सौट जिया कहरनि वांगुरु बेगरत बस रबू बस पंहिंजी ज़बान संभाले ॻाल्हाए छो सौट सच कड़ो आहे वलीदाद वारा घर में घिरी आया अञा बि तोखे हैरत कान थी अचे पर ॿुधाए त सौट मां तोखे छा सॼा वलीदाद वारनि सां ठाह भले साईं ते थियल हुयो ऐं उन फैसले जो मां इनकारी होसि पर उहो फैसलो तो ई चाचे मञियो हो फैसलो थी वञण खां पोइ हाणे अगराई उन्हनि जी आहे या तुंहिंजी सौट अगराई उन्हनि जी आहे असांजे घर में हू घिड़िया आहिनि जेकॾहिं अगराई उन्हनि जी आहे न त मां तोसां साथ ॾियण लाइ तयार आहियां सौट तूं मूंसां रुगो कसम खणी ॻाल्हि कर त तूं वलीदाद वारनि जे दुश्मननि सां नाही मिलंदो मिलण में ऐब कहिड़ो आहे छॾ मिलण खे तूं रुगो मूंखे इहो ॿुधाए त तूं उन्हनि जे दर ते उन्हनि जा दुश्मन नाही वठी वियो जेकॾहिं वठी बि वियो त पोइ रबू तूं वलीदाद वारनि जो मुड़ुस माराए चुको आहीं ऐं उन्हनि जे खून जो पलाद असां ॾांहुं थिए थो हाणे उन्हीअ जो फ़ैसिलो चाचा साईं जे मथां आहे जेकॾहिं चाचा चवे थो त ॾोही तूं न पर वलीदाद वारा आहिनि त मां हिन महिल जो हिन महिल हथियार खणी तोसां हलण जे लाइ तयार आहियां त रुस्तम कारो मुंहुं वारे छोरे जो इहो लुड़ हणण सां ऐं पाण में मिलण सां मसलो हल कोन थींदो कुझु अहिड़ो सोचियो जो ही मुसीबत ख़तम थी वञे अॻिन ग़लतियुनि जी मां पंहिंजे भाइरनि खां तव्हांखे माफ़ साले बस तूं वॾड़ी नहीं जो विच में थी ॻाल्हाई खणी कैंची मां ज़बान काके मां कटे छॾींदुसि बस कर सौट मां उन्हनि जो ॾोही आहियां अॼु बाबा खे घर वेठे पादर हणी विया आहिनि जेकॾहिं सुभाणे मूंखे मारींदा न त तूं असांजे विच में न अचिजांइ अड़े दुसब कोन तुंहिंजे विच में तो रहाई कंहिंसां आहे मुंहिंजी इज़त में अखियूं विझो वेठो आहीं ऐं
अञा मूं में उम्मीद था रखी त मां बंदूक खणी हली तुंहिंजे पारां वणंदुसि पुट रुस्तम ॿियो न तुंहिंजो आहे न रब्बू ऐं राणीअ जो तव्हां ॿिन्ही सोटनि खे वेड़ाइण जे लाइ जेका बलीदाद चाल खेॾी न उन में कामयाब थी मां त चवां थी त इन ॻाल्हि खे हिते ई दफ़न करे छॾियो जेकॾहिं शेर खान खे ख़बर पई त हू जानूअ खे मारे छॾींदो ऐं तव्हां सभु जेल में हलिया वेंदव मां त दरगुज़र करण जे लाइ तयार आहियां पर जानू मुड़े ई नथो वरी सुभाणे अची अॻु वठंदो हाँ मरियम जेसी ताईं मुड़स न मरंदा जानू कोन मुड़ंदो जेकर अदा शेर खान खे ॻाल्हि लिकाईसीं ऐं सुभाणे हुन ख़बर पइजी वेंदी न त उहो असां ते नाराज़ थी वेंदो इन करे इहा ॻाल्हि अदा शेर खान सां कयूं पोइ सभई वेही पाण में सलाह करे इन जानू मो जिंद छॾायूं मुझे तो दिमाग ही कम कोन थो करे तो इन जानू मो जान की छॾाई अदा शेर खान सां सलाह कयूं था हू ॿार न आहे जो जल्दबाज़ी में अची बंदूक खणी माण्हू मारींदो अचे त मूंसां मां सलाह कयां थो अनवर मौलादाद शींह शींह इनके कंहिंजे सहारे जी ज़रूरत नाहे मामूली जख्म आया था ॾींहं ॿिनि में ड्रोन शुरू कंदुसि असां हिन इंतज़ार में आहियूं त मुकमल तूं तयार थी वठ और दुश्मननि जे पोयूं भरियूं 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 मुंहिंजो पहिरों शिकार जबल हूंदो उनखे तव्हां छॾे ॾियो बाक़ी ॿियनि पोयां बाहियूं ॿारे ॾियो बाहियूं जबल असांखे ओस ताईं हथ कोन ईंदो जेस ताईं जबल खे रब्बू होशियार कंदो रहंदो इन करे पहिरियां असांखे रब्बूअ जो बिलो करणो पवंदो रब्बू तरफ़ वियो बि सही ऐं ख़ाली मोटी आयो सावण जो पटको धूड़ करे आया आहियूं बाक़ी रब्बू घर में कोन हुयो जेकॾहिं रब्बूअ में गैरत हूंदी न त राति माफ़ी वठण लाइ हली ईंदो जेकॾहिं गैरत हुजेसि हा त फ़ैसिले थियण खां पोइ असां पोयां खॾूं न खोटरिया नाज़ा जॾहिं घरां निकिती हुई त उन वक़्तु रब्बू जो जबल सां साथ हुयो ऐं असां तॾहिं बि दरगुज़र करे छॾियो त ॿीहर जबल खे पूरी ॼाण ॾेई मूंखे हिन मंज़िल ते रब्बू ई पहुचायो आहे खणी जो उनखे जान खां न मारियो पर उन जूं टंगूं ॿाहूं भञे अस्पताल पहुचायोसि पोइ इहो मुड़ंदो राति ताईं सावण खे ॻाल्हियुनि जी मोहलत ॾेई आया हूं जे हली न आया त सुभाणे हली रब्बूअ खे विच घिटीअ में था लेटायूं ऐं नाज़ा जो छा सोचियो अथव नाज़ा खे हाली फ़िलहाल कमरे में बंदि करे था छॾियूं पोइ मुनासिब वक़्तु ॾिसी उनखे ज़हर जो प्यालो भरे पियारींदासीं सभु माण्हू इहो ई सम्झंदा त नाज़ा असांजे ज़ुल्म खां तंग थी ख़ुदकशी करे छॾी ऐं पोइ पुलिस में भी इहा ई रिपोर्ट दर्ज कराईंदासीं ऐं पुलिस खे 5 रुपया खाराए मामलो उते जो उते दॿाए छॾींदासीं शेर खान मां त चवां थो कुझु करण खां पोइ आख़िरी चकर रईस सां ॻाल्हाइण वया लाहे चाचा ॻाल्हियूं हुन सां कबियूं आहिनि जंहिंमें इंसानियत हुजे वॾेरे सां मां 10 भेरा ॻाल्हाए चुको आहियां मूं मथां फिर जो केस कराए ऐं मूंखे बंदि कराए इलाक़े में ईंदे वेंदे तव्हांखे तंग था कनि हाणे अहिड़नि माण्हुनि सां कहिड़ियूं ॻाल्हियूं करे ये
कोई ॻाल्हियुनि सां सुधरण वारा न आहिनि सुधरण वारा चाचा जेसीं ताईं इन्हनि जे पुठनि ते लठियुनि जो वसकारो न थींदो तेसीं ताईं इहो जानू कमदार पेर ते नहीं ईंदो नई रेस जा ॿिया झाड़ता सुधरण वारा जेकॾहिं अपे ऐं चाचे जूं ॻाल्हियूं ॿुधंदे न त मथो पी को लतूं हणंदो न त बि चवंदा त उनखे हथ जोड़ इन करे पुट ये पाण हीअं ऐं हीअं जो हथियार हथ जोड़ी हूंदो आहे तव्हां हाणे हीअं न आहियो मां तव्हां सां गॾु आहियां पोइ तव्हां मूंखे रोके पाण जीअं हीरो छो था बणायो एतिरा ॾींहं मां ख़ामोश रहियुसि पोइ छा तव्हां मथां मुसीबतूं टरी वयूं वधंदी पियूं वञनि चाचा वधंदी पियूं वञनि जेसीं ताईं लठ जो जवाब कुआड़ीअ सां न ॾिबो न जानू न मुड़ंदो तोखे इजाज़त आहे तोखे जेको वणे उहो वञी कर अॼु खां पोइ असां तोखे कॾहिं बि कोन रोकींदासीं मरियम तू शेर खान खे इजाज़त ॾिनी त आहे पर छा चाचा मौत बंदूक सां नाहे ईंदो मौत त बिस्तरे ते बि अची सघे थो तॾहिं त चाचा चवंदो आहियां त गिदड़ जी 100 साल जी ज़िंदगीअ खां शींहं जी हिक ॾींहं जी ज़िंदगी बहितर आहे त पोइ वॼाए थमा जेको तुंहिंजे मन में अचे न सो वञी कर मोर बेलियार मुंहिंजो हिकिड़ो कमु कर कहिड़ो अदा अणखड़िया डंडा हथ कर जेके भॼनि न जानू कमदार खे मां ॿुधाई अञा बि कंहिं मुड़ुस माण्हू मुल्क में पिया जन्नत नाज़ा खे कमरे में बंदि करे छॾ अॼु ॾींहं खां पोइ हिन जी शिकिल ॾिसण लाइ कंहिंखे बि न मिले जेकॾहिं मूं मां एतिरा बेज़ार आहियो त पोइ मूंखे मारे छो नथा छॾियो भाॼाई अंदरां बंदूक त खंडे हिन जी इहा ख़्वाहिश बि पूरी कया मूंखे मारण सां तुंहिंजे दिलि खे सुकून कोन मिलंदो छो त मुंहिंजो जबल ज़िंदा आहे हू तव्हांखे ज़िंदा कोन छॾींदो अञा बिठी बात तोड़ी हाँ जन्नत उठ नाज़ा खे वञी कमरे में बंदि कर त अनवर मारे न विझेसि अनवर अदा छॾ अनवर खे त अॼु हिन छोरीअ खे अनवर सेक थो ॾे छोरी खे कमरे में बंदि कंदुसि छॾीसि हिनखे बस अनवर बस अदा बात तो हमें बात तो भी मूसा औलाद तो जाने ना जो बात भैया तुम बात जन्नत अॼु खां पोइ जेकॾहिं नाज़ा कमरे खां ॿाहिरि निकिती त जन्नत तुंहिंजो ख़ैरु न आहे तू छुटे वाली आओ छोरी जी पाणे टंगू थी भञा ये समझ छोरी सां सभिनी लाइ मरी वई हल वठेनिस